खुराक खाते में करप्शन कणक स्टॉक की कोर्ट ऐं बेज़ाब्तगियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। सूबाई वज़ीर महबूब ज़मान केतिरनि ई ऑफिसरनि खे बरतरफ़ कंदे शुकाज़ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। कुबो सईद ख़ान में बि 65,393 ॿोरियुनि जी फेरफार ते अमानुल्लाह मक्सी बरतरफ़ कयो वियो, जेको बाद में कणक जे स्टॉक जी वॾी कोर्ट ते फूड सुपरवाइज़र ज़ैनब अली मक्सी बरतरफ़ कयो वियो। कंद कोर्ट में ज़हीर अहमद बिरोही खे 10,300 मैट्रिक टन कणक में फेरफार बरतरफ़ कयो वियो। दरबेलो में 39,550 ॿोरियूं ग़ाइब करण जे इल्ज़ाम में मुर्तज़ा उनड़ खे शुकास नोटिस जारी कयो वियो। PRC मोरो में 6,194 कणक जे ॿोरियुनि जी कोर्ट ते इमदाद अली मक्सी खे शुकास नोटिस जारी कयो वियो। सूबाई वज़ीर महबूब ज़मान जो चवणु हो त ऑफिसरनि ख़िलाफ़ शुकास नोटिस डिघे अरसे खां मुलतवी हुआ। संदसि चवणो त खुराक खाते में करप्ट अनसरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। मखदूम महबूब ज़मान चयो त कणक ज़ख़ीरनि जी हिफ़ाज़त ऐं आवाम खे मयारी अटो फ़राहम करण लाइ क़दम खंया पिया वञनि। खे आगाह कर रहे आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां खुराक खाते में करप्शन कणक स्टॉक जी कोर्ट ऐं बेज़ाब्तगियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। सूबाई वज़ीर महबूब ज़मान केतिरनि ई ऑफिसरनि खे बरतरफ़ कंदे शुकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि। कुबो सईद ख़ान में 65,393 ॿोरियुनि जी फेरफार ते अमानुल्लाह मक्सी बरतरफ़ कयो वियो, जेको बाद में कणक जी स्टॉक जी वॾी कोर्ट ते फूड सुपरवाइज़र ज़ैब अली मक्सी खे बरतरफ़ कयो वियो। कंद कोर्ट में ज़हीर अहमद बिरोही खे 10,300 मैट्रिक टन कणक जी फेरफार में बरतरफ़ कयो वियो। दरबेलो में 39,550 ॿोरियूं ग़ाइब करण जे इल्ज़ाम में मुर्तज़ा उनड़ खे शुकास नोटिस जारी कयो वियो। PRC मोरो में 6,194 कणक जी ॿोरियुनि जी कोर्ट ते इमदाद अली मक्सी खे शुकास नोटिस जारी कयो वियो। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान जो चवणो त ऑफिसरनि ख़िलाफ़ शुकास नोटिस डिघे अरसे खां मुलतवी हुआ। संदसि चवणो त खुराक खाते में करप्ट अनसरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। मखदूम महबूब ज़मान जो चवणो हो त कणक ज़ख़ीरनि जी हिफ़ाज़त ऐं आवाम खे मयारी अटो फ़राहम करण लाइ क़दम खंया पिया वञनि।